जो नबी आयो अलबत्ता 1,23,999 नबी आया पंजे पंजे दौर में उहे नबी आया उन्हनि जा दीन मनसूख थी विया शरीयतूं वयो पर हिकिड़ो आख़िरी नबी हसनैन जो नानो फातिमा ज़हरा जो बाबा जेको पाण त वञी गुंबद में सुम्ही रहियो पर अॼु बि क़ुरान मुस्तफ़ा जो आहे क़यामत ताईं कलमो रसूलुल्लाह जो आहे वो धारियों पियो लिखे ॿिया नबी आया उहे वया उन्हनि जा किताब मनसूख उन्हनि जूं शरीयतूं मनसूख थी वियो पर आख़िरी नबी अचण लाइ आयो आहे वञण जे लाइ कोन आयो आहे अॼु बि क़यामत ताईं क़ुरान उन मुस्तफ़ा जो आहे दीन रसूलुल्लाह जो आहे उहा ई शरीयत आहे उहो कलमो आहे इहो आख़िरी नबी जो कमाल आहे जेको रुॻो अचण लाइ आयो आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाहि तआला अलैहि बि इहा ई ॻाल्हि कई आहे इन प्रोफेसर जो तर्जुमो कयो आहे त सभई नबी आया सभई नबी शान वारा सभई नबी मान वारा 1.25 लख सोढन जो हो सभिनी खां अॻु मिड़नी मथा में धरे पीड़े दिनो पग जो छोट को जग जॾहिं राणो आयो राज में राणो आयो राज में थी सोजन खे सार पहिरे वेठियो पत मणियो हीरन संदा हार हाणे काने बि पचार माग मिड़ोगी में धरो सब नबी आया कंहिं बि नबीअ जे अचण जे लाइ कंहिं दुआ कोन घुरी आहे आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सब नबी आया उन जे अचण जी कंहिं दुआ कोन घुरी आहे पर वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान तां क़ुर्बान वञा हबीब अञा आया नाहिनि इब्राहिम खलीलुल्लाह दुआ पियो घुरे रब्बना वबअस फीहिम रसूला ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजो घर बैतुल्लाह बनाए छॾियो आहे हाणे हिनखे आबाद करण वारे मुंहिंजे महबूब खे ॾियारे मोकल अञा हबीब आयो कोन आहे आदम अलैहिस्सलाम पहिरीं दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा रब्बी असअलुक बिहक़्क़ि मुहम्मद अन तग़फिर ली अञा महबूब आयो न आहे नून जी ऐलान पियो करे अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत में ऐलान पियो करे त आख़िरी नबी अचण वारो आहे